उडेरो लालमा रिपोर्ट पेश कई थी। मुल्क के आलमी पान शरी तौर फैसलो दिनो है तो पानी पुछड़ी जे सिंध जो हक है। पंजाब शरीयत 91 वारे मुआदे के नथो वने, जडे तो सुप्रीम कोर्ट की रिपोर्ट के भी नथो मने। यह गाल वाज़ेह है तो पंजाब सिंध जो पानी चोरी करे तो उनकी डाढ़ जिबरे करे सिंध मुआशी बुख बदाली जो शिकार है। जडे तो बोर्ड अचे तो सिंध के तरफ पानी छोड़ करे बोरियो वने तो। पीपल्स पार्टी PTI जो मंशूर है सिंध के तबाह करनो है। 17 जनवरी ते साईं GM सईद सालगिरह के मौके ते असां सिंध मनसूबन दुश्मन खिलाफ पानी चोरी वाले मामले खिलाफ एहतजाजी तहरीक शुरू कंदासीं। अड़न ख्यालन जो इज़हार जी सिंध महाज़ जो चेयरमैन रियाज़ चांडो उडेरो लाल दरगाह ते चादर चाड़े दुआ घुरण बैदि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो। उन वधीक चयो आहे त सिंध में पानी जी खोट, बेरोज़गारी, धारियुनि जी आबादकारी में वॾे वज़ीर जो हथ आहे। हिन चयो आहे त GM सईद वॾो लीडर उहो हिन वक़्त जे हुक्मरान जी सियासत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। पीपल्स पार्टी ऐं PTI जे ग़लत पॉलिसियुनि सबबि सिंध में मुआशी तौर तबाह थी चुकी है। जडे तो सिंध वासी गुरबत वारी लकीर खां भी हेठ जिंदगी गुजारे रहा आहिनि। हुन वधीक चयो आहे त PP हुकूमत में गुरबत, बुख, बदहाली, फुरलुट ऐं नाइंसाफ़ी में वधाउ थी वियो आहे। खंड तेल, अटो, भाण जो अतरादो खोट सबबि सिंध जी मौशियत तबाह थी रही है। उन मौके ते सांस जी सईद जे सिंध महाज़ के डिप्टी सेक्रेटरी गफ़ार मीरजत, साफ़ी मुमताज़ अली वरिया, साफ़ी अब्दुल रज़ाक मीरजत, मतौली सरफराज शेख ऐं ॿिया पुण साणनि गॾु हुआ।